शैतानरजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां फ़ाद अली पिताफ़ी। दोस्तों अॼु कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो त हिकिड़ो जेको आहे असांजो दोस्त नथे क़बूल में जेको आहे हिकिड़ो लाचार ऐं बेवस माण्हू जेको आहे उहो थियल आहे ऐं असांजी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे, असांजे चैनल इहा ई कोशिशि कई आहे तव्हांजी हमेशह उन्हनि माण्हुनि जा भरजला असां थिया आहियूं जेके मिसकिनी ऐं मजबूरी जी जेका ज़िंदगी आहे उहा गुज़ारे रहिया आहिनि। अचो त पूरो हाल अहवाल तव्हांखे ॿुधायूं था त हुन सां जेको आहे उहो कीअं मजबूर थियो आहे, उन सां कहिड़ो मसइलो आहे ऐं छा मसइलो हुन सां पेश थियो आहे जो हू अहिड़े हाल में हीणे हाल में जेको आहे वेठो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो छा आहे? साईं नालो अब्दुल रज़ाक आहे मुंहिंजो। अब्दुल रज़ाक सर, तव्हांजी ज़ात? ज़ात चना आहियूं साईं असां। असल तव्हां चना आहियो। साईं तव्हांजो जेको ॻोठु आहे असली उहो ॻोठु कहिड़ो आहे सर? तव्हां ॻोठु नथो क़बूल आहे साईं असांजो। तव्हां नथे क़बूल में जेको आहे हिन वक़्तु जेको आहे राइश पज़ीर आहियो? जी साईं, असल में असां मक़ामी हितां हितां जदीद पिछी हितां जाऊं जदीद पिछी साईं हितां जायूं। असल साईं मूंसां तव्हां जेको पुछो था मसइलो इहो आहे त जुड़नि में दर्द पवंदो हुयो साईं, थोरो नॉर्मल पवंदो हुयो, असां इलाजु कराईंदा आयासीं साईं। ऐं तक़रीबन 2 महीना खां थिया दर्द में शिदत थी आहे। एतिरी मुंहिंजी वॾी उमिरि बि कोन्हे, तमामु शिदत दर्द जो वधी वियो मूंखे ऐं घुमण फिरण खां थोरो सम्झा पियो मां नथो घुमी सघां। कंहिं सुठे डॉक्टर इलाजु कराए सघियोसीं, मुख़्तलिफ़ कॾहिं रहीमयार, कॾहिं सादकाबाद, कॾहिं कराची ते बि वियासीं, इलाजु करायोसीं। पंहिंजे हणा वणासीं। असां हिकु पुरहित माण्हू आहियूं, असांजी का ज़मीन वग़ैरह बि कोन्हे। उन खां बाद मूंखे औलाद बि हिकिड़ो पुट जो इहे औलाद आहे, हिकिड़ो पुटु आहे मूंखे, बाक़ी नियाणियुनि जो औलाद आहे। यानी तव्हांजो जेको आहे कमाइण वारो कोई कोन्हे। तव्हां जेका बि माना तव्हां वटि जेका बि मिल्कियत हुई, जेको पैसो हुयो, जेको तव्हां पहिरियों ज़िंदगी में कमायो हुयो उहो पंहिंजो पाण ते लॻाए छॾियो आहे। यानी तव्हांजो को कमाइण न। हाणे तव्हां जेको आहे माना हिकिड़ी बेवसी वारी जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो ऐं तव्हांजो हीउ जेको नंढो आहे इहो भला तालीम हासिलु करे थो या न? साईं हा, स्कूल सी थी असां वटि सरकारी पढ़ाई तव्हां ॾिसो था पाण बि तमामु ज़ीरो आहे ऐं असां उनखे पढ़ायूं था प्राइवेट स्कूल में। 2 काकड़ियूं मुंहिंजूं 3 उहे पढ़ंदियूं हुयूं, उन खां नंढो हे पढ़े थो पियो। पर साल थियो असीं जॾहिं हलाइण घर किरायो अकेलो मां ई हुयुसि, जॾहिं मां खटि वेठो ज़ाहिर ॿारनि जी तालीम हाणे मुतासिर थिए थी पई। सही तालीम नथा पिराए सघनि, जो उस्ताद शाबाश आहे कुझु वक़्तु उन्हनि खे असां साथ ॾिनो, लेकिन केसी त कंहिंखे साथ ॾींदो हुआसीं। हाणे कंडीशन इहा आहे मुंहिंजे ॿारनि जी तमामु तालीम जेका ज़ीरो ते आहे, तालीम कोन्हे। असां मां हाणे खटि ते वेठो आहियां, डॉक्टर मूंखे चवनि था तव्हांजे 12 खां 14 लख रुपया ख़र्चो थींदो, तव्हां इलाजु पोइ ठीकु थींदा। असांजी जेका बि मुंहिंजो पैसो पाउ हुयो साईं, मां अॻु में पंहिंजे मथां ख़र्चु करे चुको आहियां। हाणे मूं वटि कुझु बि कोन्हे, मिसकिनी हालत आहे। असां पंहिंजे घर जी गुज़र आहे त उहा बि असांजी तमामु मुश्किल सां थिए थी, माना ना बराबरि आहे उहा बि। सो हाणे असां रिक्वेस्ट कयूं था संगत खे, सरहंदी वारनि खे अपील कयूं था, ख़ुदा रा असांजे हाल ते रहम करे। असांजी जेका कंडीशन आहे इहा कंडीशन असांजी जेका आहे तमामु हाणे तमामु पोइ न आहे। असांखे तकलीफ़ आहे, राति असां उते वेठा आहियूं त बि असांखे दर्द आहे। छो त असां डॉक्टर चवनि था तव्हांजो जेको आहे इहो सॼो ढांचो जोड़ जेके आहिनि ॿिया पवंदा, उन खां बाद में असां जोड़ पवंदो नहीं, असां एतिरो ख़र्चो कोन्हे असां ख़र्चो करूं या कोई ॿियो इलाजु हलाइणो डॉक्टरनि जे वस में आहे। चवनि था माना ॿिए नंबर ते ॿियो तव्हांजो जेको जोड़नि जो असां ईअं बि इलाजु कंदासीं। असां मिसकिन आहियूं, असांजे वेले जी जेको हिकिड़े वेले जी खायूं था, ॿिए वेले असां सोचूं था। असां इलाज लाइ हाणे नथा सोचे सघूं, न असां वटि एतिरो पैसो बि आहे। सरहंदी वारनि खे असां अपील कयूं था त असांजी मदद करनि। असां मिसकिन आहियूं, असांजी इलाज थी, असांजी ज़िंदगी असांजी जेका ख़तरे में आहे। छो जो शुगर जो पेशेंट बि आहियूं, उन खां बाद में ॿियूं तकलीफ़ूं बि आहिनि। उन हवाले सां असां चऊं था असांजी ख़तरो आहे ज़िंदगी खे बि असांजी ख़ुदा मदद कई वञे जेका बि। सर तव्हां वटि भला हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि नुमाइंदनि मां को दोस्त तव्हां वटि लड़ी आयो आहे तव्हांजी अयादत करण जे लाइ या तव्हांजी का हेल्प करण जे लाइ? को लड़ी आयो आहे तव्हांजे दर ते? न सही आहे, त पुराणी वॾनि जी रिवायत आहे, इलेक्शन थींदी आहे त पोइ ईंदा आहिनि, में त वॾा अचनि कोन था। हालांकि असां सरियां वोट ॾिनासीं सरियां पीपल्स पार्टी खे। हिन महिल ते कोई असांजो सियासी नुमाइंदो हिन वटि असां लड़ी कोन आयो आहे सर। असल में हितां जा जेके बासर माण्हू आहिनि नथे क़बूल जा या किंजर पिताफ़ी जा या असांजे लोकल एरिया जा, उहे तव्हां वटि लड़ी आया आहिनि? कोन से कोई कोन पहुतो आहे असां वटि। यानी तव्हां जेके बेवस वारी ज़िंदगी तव्हां जेका गुज़ारे रहियो आहे हिन टाइम तक तव्हां वटि कोई बि जेको आहे माण्हू लड़ी कोन आयो आहे। दोस्तो हीअ असां वटि दोस्त तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ ॼंघनि खां जेको आहे माज़ूर आहे ऐं असांजी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे, असांजे चैनल जी इहा ई कोशिशि रही आहे त असां अहिड़नि मिसकिन ऐं ग़रीब माण्हुनि जा भरजला थियूं ऐं उन्हनि जे आवाज़ खे जेको आहे आलाए वञनि ताईं पहुचायूं त जीअं इन्हनि मिसकिन माण्हुनि जी जेका आहे उहा मदद थी सघे। ऐं सर तव्हां असांखे हिकिड़ो ॿियो सुवालु ॿुधायो त छा तव्हां पहिरियों कमु कहिड़ो कंदा हुया? सर असां कमु कंदा हुआसीं, पंहिंजी ठिकर ठाहींदा हुआसीं थांवनि, असां पाण चवंदा आहियूं
दिला ठाहींदा आहियूं असां इहा असांजी महिनत हुयो असांजो असां हुन ते गुज़रकार थींदो हुयो असांजो सो हाणे उहो ठाहिण वारा माण्हू जेकॾहिं खट ते वेझी वञे त उहो मसइलो आहे हुनजे करे हीअ मुंहिंजो अक्सरो आहे सर हीअ मुंहिंजो अक्सरो आहे माना हाणे लाइट आहे कान इन में सॼी आहे जेका असांजी जोड़नि जी कंडीशन आहे पेरनि जी हिन में सॼी शइ अचे आयल आहे हाणे इहो आहे त असांजो इलाजु थिए माना सुठी अस्पताल खां सवाइ असांजो मसइलो हल कोन थींदो साईं। अच्छा, जेके इहे असांजा दोस्त ॿुधी रहिया आहिनि जेके ॾिसी रहिया आहिनि तव्हां उन्हनि खे छा चवंदो त उहे तव्हांजी मदद कीअं कनि? साईं असां चवंदो असांजी मदद इहा थिए असांजी कंडीशन जेके डॉक्टर ॿुधाइनि था पिया तव्हांजो 9 खां 10 लख रुपया तव्हांजो ख़र्चो आहे असां चवंदा असांजी माली पोज़ीशन कोन्हे असांजी माली मदद कई वञे जीअं असां पंहिंजो इलाजु कराए सघूं। दोस्तो मां जेको आहे हिन वक़्तु नथे गबोल में जेको आहे पहुतो आहियां हिन मिसकीन जे घर में जॾहिं मां पहुतुसि त मुंहिंजे अखियुनि में जेको आहे उहे ॻूढ़ा अचणु शुरू थी विया। हिन मिसकीन जे जेको घर जो जेको हालात हुयो उहो मूंखे ॾिसण वटां जेकॾहिं कोई बि दोस्त जेकॾहिं असांखे चवंदो त असां हुनजो जेको आहे उन सां मुलाक़ात बि कराईंदासीं हुनजे घर जी जेका माली हालात आहे उहो हालात बि असां ॾेखारींदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे मां इहा रिक्वेस्ट कयां थो त हिन मिसकीन जा भरजिला थियो अॻिते वधो ऐं हीअ जेका असांजी वीडियो आहे इहा जेका आहे ज़्यादा खां ज़्यादा जेका आहे फेसबुक ते जेका आहे शेयर कयो जीअं असांजो जेको हीअ आवाज़ु आहे इहो आला ऐवाननि ताईं पहुचाए ऐं हिन मिसकीन जी जेका आहे उहा माली मदद थी सघे। हीअ अॼु जंगनि खां माज़ूर आहे हिन जो जेको आहे कमाइण वारो कोई बि कोन्हे हिन जो कमाइण वारो हिकिड़ो ई ईअं सम्झो त नंढड़ो ॿारु आहे जेको ईअं सम्झो त कंहिं कमु करण जहिड़ो आहे कोन हीउ नंढड़ो ॿारु आहे हिन जी अञा तालीम पिणण जी जेका आहे उहा कंडीशन आहे। सुवालु इहो कंदासीं त छा तव्हां हिन वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे पेरनि ते जेको आहे तव्हां घुमी फिरी सघो था या न? न साईं न कुझु बि कोन साईं मां पहिरियों त हिकु अॻु में घुमंदो हुयुसि तक़रीबन अॼु महीनो थियण वारो आहे महीने खां पोइ मां जीअं खट थिए पियो आहे सर हाणे मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ो इंच बि सोरण जेको ॾाढो ॾुखियो आहे धड़ जो धड़ माना सिर्फ़ु मथे कुझु कोन्हे हेठि धड़ हेठां चेर खां हेठि जेका ॿी जंग मुंहिंजो माना सफ़ा ईअं सम्झो त आहिनि बि कोन मां ईअं सम्झां थो मां हलण को सफ़ा याकी आहियां सर खट ते पियो आहियां बिल्कुलु कंडीशन मुंहिंजी इहा आहे। अच्छा, वरी बि तव्हांखे असां इहा रिक्वेस्ट कंदासीं जेके असांजा ही ॿुधंदड़ दोस्त आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ी रिक्वेस्ट कंदव उहे तव्हांजे लाइ छा करे सघनि था? सर उन्हनि दोस्तनि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि मां अकेलो हुयुसि कमाइण वारो मुंहिंजी हाणे कंडीशन इहा आहे त मूं वटि आहे कुझु कोन दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं असांजो इलाजु करायो वञे ऐं हुन असांजी माली पोज़ीशन कोन्हे माली मदद करे ऐं असां बिना रंग ऐं नस्ल ऐं ज़ात पात जे इंसान जे हवाले सां असांजी जेका आहे मदद कई वञे असां ख़ुदा इन मदद जा असां मुस्तक़ आहियूं असांजी मदद कई असांजो इलाजु थिए ज़िंदगी असांजी जेका आहे ख़तरे में आहे असांजी ज़िंदगी बचे ऐं उन खां बाद में जेको आहे असां पंहिंजे बचनि खे रोज़गार कमाए खाराए सघूं जीअं असां। दोस्तो हिकु सुवालु जेको आहे आऊं हिन नंढड़े खां कंदुसि नंढड़े खां असां इहो सुवालु पुछंदासीं त हीअ जेके असांजा ॾिसंदड़ दोस्त आहिनि तव्हां उन्हनि खे छा चवणु चाहींदव? मां चवणु चाहींदा त मुंहिंजे बाबा जो इलाजु कयो। अच्छा, हीअ दोस्त तव्हां ॿुधी रहिया आहियो हीअ नंढड़े जो चवणु आहे त हीअ ॻाल्हाए नथो तमामु हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे हिन जो चवणु तव्हां कुझु जेको ॿोली हिन जेके ॻाल्हाई तव्हां सम्झी हूंदी त हिन जो चवणु हुयो त ख़ुदा मुंहिंजे बाबा जेको आहे उनजो इलाजु कराए वञे असां मिसकीन आहियूं ऐं असां मिसकीनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं असांजी थी सघे त जेतिरी जल्द अज़ जल्द जेका आहे उहा असांजी मदद कई वञे जीअं असां पंहिंजे बाबा जो जेको आहे वक़्तु सर इलाजु कराए सघूं। मां दोस्तनि खे इहो ई आख़िर में जेको आहे मां दोस्तनि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त हीअ मिसकीन आहे अचो त सभई गॾिजी हिन मिसकीन जी मदद कयूं जेके असांजे ज़िले घोटकी में सोशल तनज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट करणु चाहियां थो त उहे हिन दोस्त वटि अचनि हिन दोस्त जी अयादत बि कनि ऐं अयादत सां गॾु जेको आहे हिन जी जेकी मिसकीनी हाल आहे उहो मिसकीनी हाल बि ॾिसी वञनि। हीअ दोस्त जेको आहे नथे गबोल में जेको आहे राइश पज़ीर आहे हिन टाइम ऐं सभिनी दोस्तनि खे जेके बि असांजो जेके सोशल मीडिया जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे मां इहो चवणु चाहींदुसि त ख़ुदा हिन मिसकीन वटि हिकु भेरो तव्हां लाज़मी अचो हिन मिसकीन जो जेको हालात आहिनि उहे तव्हां लाज़मी ॾिसी वञो ऐं तव्हांखे मां इहा वरी रिक्वेस्ट कंदुसि त जेके असांजूं सोशल तनज़ीमूं ऐं असांजा जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि हिन मिसकीन जे लाइ अचो त हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियूं जीअं हिन ग़रीब जो जेको आहे असां इलाजु जेको आहे उहो वक़्तु सिर कराए असांजूं जेके ज़िले घोटकी में सोशल तनज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि उन्हनि खे ई असां इहा गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा हिन मिसकीन वटि अचो ऐं हिन मिसकीन जेको आहे असां ऐं तव्हां गॾिजी थी करे हिन जो इलाजु करायूं ऐं हिन जे लाइ जेका आहे पाण जेका बि थी सघे उहा माली मदद कयूं ऐं आख़िर में तव्हांखे इहे रिक्वेस्ट कंदासीं त हिन वीडियो खे जेका आहे सोशल मीडिया ते ज़्यादा खां ज़्यादा शेयर कयो जीअं हिन मिसकीन जी जेका आवाज़ु आहे उहे आला ऐवाननि ताईं पहुचे जीअं हिन ग़रीब जो जेको आहे उहो जेको आहे जीअं माली सहायता थी सघे। थैंक यू, महिरबानी।